जेके दुनिया में तमाम ऐसा गठन था हेरे न्यारे मुंडे उन जुलूस जी अगवानी करण वारा आलिम हुंदा सैयद हुंदा बुजुर्ग हुंदा उन जुलूस जी अगवानी कंदा पर हिकड़ो जुलूस अहिड़ो भी थींदो जेको हिन दुनिया में कोन हूंदो आखिरत वारे जहान में थींदो हिता वारे जुलूस जी क़यादत आलिम कंदा पर उन जुलूस जी क़यादत न को आलिम कंदा न को पीर कंदा न को बुजुर्ग कंदा न को दरवेश कंदा न को गौस कंदा न को कुतुब कंदा न को ॿिया नबी उन जुलूस जी क़यादत कंदा उन जुलूस जी क़यादत करण वारो तव्हां असांजो नबी पाण हूंदो अगर कंहिंखे इहो शक हुजे त जुलूस कोन हूंदो हदीस जा लफ़्ज़ पढ़ंदो हुज़ूर फरमायो अन क़ाइदुहुम इदा वफ़दू जॾहिं सभु वफ़द जी सूरत में थी करे अल्लाह जे हुज़ूर में ईंदा त उन्हनि सभिनी जो क़ाइद अॻवान मां मुहम्मद हूंदो हुजूर सभिनी खे वठी ईंदा अल्लाह जे हुजूर में पर उन सॼे जुलूस जी क़यादत हुजूर खुद फरमाईंदा तव्हां असां झंडा जुलूसन में खणंदा आहियूं हिते तव्हां ॾिठो हूंदो आम ख़ल्क़ आम हुजूर जा उम्मती झंडा खणी हलंदा क़यादत करण वारा जेके अॻियां हलंदा आलिम या दरवेश या पीर या बुजुर्ग या सादात उहे आम तरह सां झंडो कोन खणंदा आहिनि झंडो आम जेका हेठ जमात हूंदी आहे उम्मत मुस्तफा जी उहा खणंदी आहे पर जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो त उहो झंडो ख़ुद आमिना जे लाल जे हथ में हूंदो फरमायो बेअदी लिवाउल हम्द बरोज़ क़यामत लिवाउल हम्द वारो झंडो मां मुहम्मद जे हथ में हूंदो आदम मन दूनहु तहत लिवाई यौमल क़ियामा मदीने वारे फरमायो हज़रत आदम खां सिवा जेके बि आहिनि क़यामत वारे ॾींहुं मुंहिंजे झंडे जे हेठां हूंदा उहो लिवाउल हम्द वारो झंडो मुंहिंजे हथ में हूंदो सभिनी जी क़यादत फरमाईंदा दुनिया जा क़ाइद पोइते हूंदा मदीने वारो सभिनी जी अॻवानी फरमाईंदो क़यादत फरमाईंदो झंडो खणी हुजूर अॻिते हलंदा पूरी ख़ल्क़ अॻियां पोयां मुस्तफा जे पुठियां पाण त माशाअल्लाह उन जा हूंदा सो हिरियल मीलाद जे जलसन जा जुलूसन जा मीलाद जे झंडे खणण जा हुननि हमराहनि जो छा थींदो जेके त्राहड़ पाण त ट्रहनि ऐं असां ते वेठा एतिराज़ कर जुलूस काथे साहब किथे कढो साहब वारी ॻाल्हि छॾे वियुसि हलूं था बाबा आख़िरत ते तूं साहब जी ॻाल्हि करे थो असां तोखे मदीने वारे जी ॻाल्हि ॿुधायूं ये सब सॼी ख़ल्क़ हुजूर जे पुठियां हूंदी ऐं हुजूर झंडो खणी अॻ में हलंदा ही जेके त्राहड़ जुलूस पंहिंजे खां पिया ट्रहनि इहे ख़बर नाहे काॾे वेंदा जेकॾहिं ॿिए पासे ॾे विया त सिधो जहन्नम में वेंदा छो त उन ॾींहुं जेकॾहिं जन्नत में दाख़िला थींदी त रसूलुल्लाह जे इजाज़त सां तव्हां असांखे आदत आहे ॾिसंदा तो साईं झंडो खयूं था ॼण सभु मुस्तफा जे पुठियां असांजो मुर्शिद रसूलुल्लाह जे पुठियां असीं पंहिंजे मुर्शिद जे पुठियां असांजो मुर्शिद रसूलुल्लाह जे पुठियां पूरी ख़ल्क़ रसूलुल्लाह जे पुठियां हशर वेलऊं दास मेरा जरा हशर वेलऊं दास मेरा जराना तनी में मोहम्मद करे खास अब जय जमात के हुजूर जड़ो कायद मिले उनके तो छा
हित बि हुजूर में यकीन रखो कब्र में भी हुजूर अची हामी थींदा त हशर में भी हुजूर शफाअत कंदा मां अॻ में बि अर्ज़ कयो त शरीयत पाक खे अॻिते कयो उन खे मुक़दम कयो उन ते अमल कयो पंज वक्त नमाज़ हज़रत पीर साईं चंदधणी बादशाह फरमाईंदा पंज वक्त नमाज़ तव्हांजे मथां अल्लाह जो फर्ज़ आहे उहो अदा करणो अथव ऐं कादरी सिलसिले जो ॿिनि वक्तनि जो ज़िक्र सिलसिले जो फर्ज़ आहे उहो बि तव्हांखे अदा करणो नमाज़ पढ़ंदव ज़िक्र कंदव पोइ तव्हांखे कंहिं भोपे ॾे वञण जी ज़रूरत ई कान पवंदी बाक़ी जेकर नमाज़ खां पोइ ते ज़िक्र खां पोइ ते दुरूद सलाम खां पोइ ते पोइ जेको भोपो ॾिसंदो को आलिम फलाणो तावीज़ थो लॻे धो सभु हुनजे पुठियां दरगाह जे निज़ाम में दरगाह शरीफ जे जमात में तरीक़े में अहिड़नि भोपनि जो को तसव्वुर को ख़्याल ई कोन्हे को इहे माण्हू उहे वेंदा आहिनि जेके तहारत खां पासे ते ज़िक्र फ़िक्र खां पासे ते जेको ख़ुदा जे ज़िक्र में मसरूफ़ रहंदो आहे पाकाई तहारत सां रहंदो आहे दुनिया जा सिर ऐं जादू जे मथां असर कोन कंदा आहिनि तरीक़े मुबारक खे अपनायूं उन ते हलूं हुजूर जे शरीयत खे फॉलो कयो इन्हनि बोपन जो पासो छॾे ॾियो जेकॾहिं तकलीफ़ थिए थी त सिधो रोज़े वारे रहबर जे दरबार में वञी अर्ज़ जॾहिं तव्हांजे दुकान ते हर शइ आहे त पोइ भोपनि जे पुठियां वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे जॾहिं हर शइ असांखे उन दर तां मिले थी ज़ाहिरी बि फैज़ मिले थो बातिनी बि फैज़ मिले थो त पोइ भोपनि जी असांखे ज़रूरत ई कान्हे का मूं अर्ज़ इहो कयो क़यामत जो ॾींहुं थींदो उन वक़्त में मुस्तफ़ा सभिनी जो क़ाइद थींदो हेॾे निहारियो बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चओ हशर में लहूंदा समेरा जनाना तनी में मोहम्मद परे खां सुञाणा हुंदुसि छोटकार जो झंडो हथनि में हुंदुसि छोटकार जो झंडो जो मुस्तफा पाक पधरो लखन में जिए गुल गुलाबी आसोनो गुलन में गुलाब जो गुल ॾिठो अथव न हज़रत पीर साईं रोज़े वारा रज़ी अल्लाह ताला अन्हु रबीउल अव्वल जे चंड जो इंतज़ार कंदा हुआ पोइ जॾहिं चंड रबीउल अव्वल जो ॾिसण में ईंदो हो ऐं बीहंदो हो चंड संदन चेहरो मुबारक ईअं खुली पवंदो जीअं गुलाब जो गुल हीअं टुड़ी पवंदो इन जे करे त मुस्तफ़ा जे मीलाद जो महीनो आयो आहे सुभान अल्लाह पोइ जॾहिं असांजे मुर्शिद जो अमल ख़ुदि मीलाद करणु हुजे मल्हाइणु हुजे ऐं रबीउल अव्वल जो इंतज़ार हुजे ऐं चंड बीहे त अशाशियत चेहरे जे मथां अची वञे तबियत में ख़ुशी अची वञे चेहरो मुबारक गुलाब जे गुल वांगुरु हीअं टुड़ी पवंदो हो जॾहिं आसमान उफ़क़ जे मथां रबीउल अव्वल जो चंड अची बीहंदो हुयो ऐं असांजे लाइ उहो ई दलील काफ़ी आहे ॿियनि पासनि ॾे वञण जी ज़रूरत कान्हे अल्लाह जे ज़ात खां दुआ आहे अल्लाह ताला मुंहिंजो चवणु अव्हांजो ॿुधणु क़बूल फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।